अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतु सुन्नतल एतिकाफ़। फरमान आखिरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, बेशक तव्हांजा नाला तव्हांजे सुञाणप यानी निशानिन समेत मूं ते पेश कया वेंदा आहिनि। तंहिं करे मूं ते अहसन यानी बहितरीन लफ़्ज़नि में शौक़ ऐं महबत सां दुरूद पाक पढ़ो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। काल अल्लाह तबारक व ताला फ़िल कुरानिल करीम, अल्लाह पाक कुरान करीम इरशाद फरमाए थो, वला तलबिसुल हक़्क़ बिल बातिल व तक्तुमुल हक़्क़ व अंतुम तालमून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन आयत मुबारका जो तर्जुमो कुछ हिन रीत आहे, ऐं हक़ खे बातिल सां न मिलायो ऐं ॼाणे वाणे हक़ खे न लिकायो। आशिकान रसूल अल्हम्दुलिल्लाह मुबारक महीनो, नूर जो महीनो यानी माहे रबीउल अव्वल जो महीनो, जेको हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जो महीनो आहे। उन करे हिन मुबारक महीने जे अचण सां ई प्यारे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे दीवाननि में ख़ुशी जी लहर अची वेंदी आहे। ओड़ो हुजे या जवान, हर हक़ीक़ी मुसलमान ॼण त दिलि जी ज़बान सां चवंदो आहे, निसार तेरी चहल पहल पर हज़ार ईदें रबीउल अव्वल, सिवाय इबलीस के जहाँ में सभी तो खुशियाँ मना रहे हैं। अल्लाह पाक असांखे हिन मुबारक महीने जूं बरकतूं नसीब फ़रमाए। असां बि जश्न विलादत जी ख़ुशी में चरागा करियूं, घर सजायूं, गलियूं सजायूं, ख़ूब तिलावत क़ुरान करियूं, दुरूद पाक जी कसरत करियूं, ज़िक्र महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं महफ़िलूं सजायूं, गुनाहनि खां बचंदे शरीयत जे दायरे में रही ख़ूब धूम धाम सां मीलाद मल्हायूं। हीअ सभु अमल इख़लास सां अल्लाह ऐं उनजे रसूल जी रिज़ा लाइ कंदासीं त इंशा अल्लाहुल करीम दीन ऐं दुनिया जूं बेशुमार बरकतूं नसीब थींदियूं। अल्लाह पाक तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आयत सगोर जी मुख़्तसिर वज़ाहत असां सिपारे पहिरें सूरह बक़रा जी आयत नंबर 42 ॿुधण जी सआदत हासिल कई। हिन आयत सगोरी में बनी इसराइल खे ॿिनि कमनि खां रोकियो वियो आहे। उहे ॿ कम कहिड़ा आहिनि? अल्लाह पाक फरमाए थो, वला तलबिसुल हक़्क़ बिल बातिल, ऐं हक़ खे बातिल सां न मिलायो। यानी हिकु आहे हक़ ॻाल्हि ऐं ॿी आहे बातिल ॻाल्हि। उन्हनि ॿिन्ही जी पाण में मिलावट न कंदा करियो। व तक्तुमुल हक़्क़ व अंतुम तालमून, ऐं ॼाणे वाणे हक़ न लिकायो। हीउ ॿियो हुकुम आहे, ए बनी इसराइल, हक़ खे ॼाणंदे लिकायो बि न, बल्कि हक़ जो हमेशह प्रचार कंदा रहो। असल में मामिलो हीअ हो त पहिरें वॾे आसमानी किताब यानी तौरात शरीफ़ में रब काइनात पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसफ़नि, कमालनि ऐं निशानियुनि खे खोले बयानु फ़रमायो हो। हाणे थिए ईअं हा त बनी इसराइल खां जॾहिं माण्हू पुछंदा हुया त तव्हां त अहले किताब आहियो, ॿुधायो छा तौरात शरीफ़ में मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं निशानियूं मौजूदु आहिनि? छा तौरात जे मुताबिक़ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचा रसूल आहिनि? उन मौक़े ते बनी इसराइल ॿिनि क़िस्मनि जी हेरा फेरी कंदा हुया। हिकु ही त जेकी वसफ़ ऐं कमाल प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा हुया, उन्हनि में पंहिंजे तरफ़ां कुझु ॻाल्हियूं लिखी छॾींदा हुया ऐं चवंदा हुआ त ॾिसो तौरात में त हीअ निशानियूं आहिनि, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में इहे न आहिनि। अहिड़ी तरह हू हक़ ऐं बातिल खे मिलाए मिक्सअप छॾींदा हुया। ॿी हेरा फेरी इहा कंदा हुया त प्यारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा वसफ़नि खे माॻाई लिकाए छॾींदा हुया, माण्हुनि खे ॿुधाईंदा ई न हुया। उन ते अल्लाह पाक हिन तनबीह फ़रमाई। सिपारे 4 सूरह आल इमरान आयत नंबर 187 में इरशाद थिए थो, ऐं यादि करियो जॾहिं अल्लाह उन्हनि माण्हुनि खां अहद वरितो
जन खे किताब ॾिनो वियो त तव्हां ज़रूरु हिन किताब खे माण्हुनि सां बयानु कजो ऐं हिन खे लिकाइजो न। यानी ये बनी इसराइल तव्हां खां त वाइदो वरितो वियो हो त तव्हां अल्लाह पाक जो नाज़िल कयल किताब न लिकाईंदो बल्कि खोले माण्हुनि जे साम्हूं बयानु कंदो, पर हाणे तव्हां उनखे लिकाइणु शुरू करे ॾिनो आहे। तंहिं करे वला तलबिसुल हक़ बिल बातिल व तक्तुमुल हक़ व अंतुम तालमून, ऐं हक़ खे बातिल सां न मिलायो ऐं ॼाणे वाणे हक़ खे न लिकायो। आयत सगुरी में 2 भेरा लफ़्ज़ हक़ इस्तेमालु थियो आहे। हिन जॻह ते हक़ मां छा मुराद आहे उनजी वज़ाहत कंदे मुफ़स्सिरीन फरमाइनि था त नाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, याने हिन जॻह ते हक़ मां हुज़ूर जान काइनात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी नाते पाक मुराद आहे। कहिड़ी नात? जेका तौरात शरीफ़ में बयानु थी हुई। तंहिं करे बनी इसराइल खे हुकुम ॾिनो वियो त ए तौरात ते ईमान रखण जी दावा करण वारो, असां तौरात शरीफ़ में पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं नातूं, संदन वसफ़, संदन फ़ज़ाइल ऐं कमालात, प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे प्यारे चेहरे जो ज़िक्र, प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारी प्यारी अदाउनि जो ज़िक्र, प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी प्यारी महर नबूवत जो ज़िक्र, संदन चाल मुबारक जो ज़िक्र, संदन अंदाज़े गुफ्तगू जो ज़िक्र, संदन शहर जो ज़िक्र, संदन विलादत जो ज़िक्र, संदन हिजरत जो ज़िक्र, संदन दुनिया में अचण जो ज़िक्र, संदन दुनिया मां ज़ाहिरी पर्दो फरमाइण जो ज़िक्र। मतिलबु त पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नातुनि ऐं वसफ़ुनि खे खोले खोले बयानु करे छॾियो आहे। हे अहले तौरात, हाणे तव्हां ते लाज़िम आहे त तव्हां असांजे महबूब जे नातुनि में न पंहिंजे तरफ़ां मिलावट करियो ऐं न ई असांजे महबूब जी वाखाण लिकायो, बल्कि जेतिरो थी सघे असांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसफ़नि जी प्रचार करियो। सुभान अल्लाह। प्यारे इस्लाम भाई, मालूम थियो त आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नातुनि पाण सगोरनि जे वसफ़ुनि ऐं कमालनि जी प्रचार करणु रब करीम खे पसंदि आहे। उन मां अंदाज़ो लॻायो त उहे माण्हू केतिरा ख़ुशि नसीब आहिनि जेकी औसाफ़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ूब प्रचार कनि था, नातू पढ़नि था, मीलाद मल्हाए, ज़िक्र मुस्तफ़ा जूं महफ़िलूं सजाए, झंडा खणी जुलूसुनि में शिरकत फ़रमाए, झूमी झूमी पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी प्रचार कनि था ऐं ज़िक्र मुस्तफ़ा करण जी सआदत हासिल कनि था। नात सुनता रहूं, नात कहता रहूं, आँख पुरनम रहे, दिल मचलता रहे, नजम नामे मोहम्मद ज़बां पर रहे, ज़िक्र होता रहे, सांस चलती रहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारे इस्लाम भाइयो, हिते इहा ॻाल्हि केॾी न कमाल जी ॻाल्हि आहे त रब काइनात पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाते पाक खे, पाण सगोरनि जे वसफ़नि ऐं कमालनि खे, संदन शान ऐं अज़मत जे बयान खे हक़ फ़रमायो आहे। हाणे सम्झणो ही आहे त हक़ छा हूंदो आहे। रब काइनात सिपारे 13 सूरह रात में हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ु सम्झायो आहे। इरशाद फ़रमायो वियो, तर्जुमो, पोइ झग त ज़ाया थी वेंदी आहे ऐं उहो पाणी जेको माण्हुनि खे फ़ाइदो ॾींदो आहे उहो ज़मीन में बाक़ी रहंदो आहे। हीअ हक़ ऐं बातिल जो मिसाल आहे। उनजो ख़ुलासो इहा आहे त जॾहिं ज़ोरदार बरसाति पवंदी आहे, पाणी ज़मीन ते वहणु लॻंदो आहे, उन वक़्तु पाणी जे मथां कुझु गज अची वेंदी आहे, पोइ उहा गज जल्दी ख़तमु थी वेंदी आहे, पर जेको पाणी आहे उहो महफ़ूज़ रहंदो आहे, उहो ख़तमु न आहे थींदो। उनखे ज़मीन चूसींदी आहे, कॾहिं ककरनि जी सूरत में हवा ते सुवार कयो वेंदो आहे, कॾहिं ग्लेशियर्स यानी बर्फ़ानी जबल बणाए महफ़ूज़ कयो वेंदो आहे, उहो मिटबो न आहे। फ़रमायो वियो, यकीनन हीअ हक़ ऐं बातिल जो मिसाल आहे। बातिल चाहे थोरी देरि लाइ छांइजी वञे, पर आख़िरकार ख़तमु थी वेंदो आहे। ऐं हक़ जो इहो शान आहे त उनखे जेतिरो लिकाइबो ओतिरो ई निखरी साम्हूं ईंदो, उनखे जेतिरो दॿाइण जी कोशिशि कबी ओतिरो ई उभरंदो। हाणे थोरो गौर फ़रमायो, हिकु तरफ़ मिसाल ज़रिए सम्झायो वियो त हक़ कॾहिं लिकंदो न आहे, हक़ कॾहिं दॿिबो न आहे, हक़ कॾहिं मिटबो न आहे। ॿी तरफ़ नाते मुस्तफ़ा खे, औसाफ़े मुस्तफ़ा खे, कमालात मुस्तफ़ा खे हक़ फ़रमायो पियो वञे। उन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे मिलायो, नतीजो कहिड़ो निकिरंदो? इहो ई त नाते मुस्तफ़ा हक़ आहे, उहा कॾहिं मिटिजी नथी सघे। औसाफ़े मुस्तफ़ा हक़ आहिनि, उहे कॾहिं लिकी नथा सघनि। कमालात मुस्तफ़ा हक़ आहिनि, उहे कॾहिं ख़तमु नथा थी सघनि।
तू घटाए से किसी के ना घटा है ना घटे, जब बढ़ाए तुझे अल्लाह ताला तेरा। ज़मानो गवाए अबू जहल खां वठी अॼु ताईं हज़ारे न पर लखे माण्हू आया, वक़्त जे वॾनि वॾनि बादशाहनि ज़िक्र मुस्तफ़ा खे रोकण जी कोशिशि कई। ज़िक्र मुस्तफ़ा, महफ़िल मुस्तफ़ा, महफ़िल कमालात मुस्तफ़ा ते बिदत जो फ़तवा बि लॻा। आलमी सतह ते प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माज़ला गुस्ताखियूं बि कयूं वयूं, गुस्ताखाना खाका बि ठाहिया वञनि था। दुनिया जूं वॾियूं ताक़तूं ज़ोर लॻाइनि थियूं त कंहिं तरह ज़िक्र मुस्तफ़ा घटिजी वञे, कंहिं तरह मोहब्बत मुस्तफ़ा घटि थी वञे। पर रब रहमान जो फ़ज़्ल आहे, 1450 साल थियण वारा आहिनि, ज़िक्र मुस्तफ़ा न कॾहिं घटियो आहे न क़यामत ताईं घटिबो। अल्हम्दुलिल्लाह, ही ज़िक्र ॾींहों ॾींहुं वधंदो ई पियो वञे ऐं वधंदो ई रहंदो। मिट गए मिटते हैं मिट जाएंगे आदा तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा।